हज़ार ताईं रस्तो वञे थो पियो। इन ते पासे में नाक़िस पथर रखिया पिया आहिनि जेके इंतिहाई असांजे लाइ अचु वञ में दुश्वारी आहिनि। वॾो अरसो थी वियो आहे, 6 महीना थिया आहिनि, ही पथर हिन रस्ते ते पिया आहिनि। हिन जी काई बि मालिकी कान्हे। असांजो अक्सर बोज़ार अचण वञण थो थिए, इंतिहाई असांजे लाइ मुश्किलात थी थिए। अगरि अहिड़ी सदीअ में हिन हाल सां असां अचूं वञूं त असांजी गाॾियूं तबाह थी वेंदियूं। लिहाज़ा असां सिंध गवर्नमेंट खां फौरी तौर ते हिन रस्ते जे कम जी अपील था कयूं त हिन रस्ते खे फिलफोर जेको आहे सो सुहिणे नमूने तामीर कयो वञे ऐं जेको नाक़िस अछो पथर लाथो आहे इन जाइ ते ॻाढ़ो ऐं सुठो मटीरियल फिलफोर लहराए ऐं हिनखे सुहिणे नमूने तामीर कयो वञे। महिरबानी। हे रोड चइनि महीननि खां रोलड़े जो शिकार आहे ऐं रोड हूअं ई त बिल्कुलु ख़राबु आहे, तबाह थियल आहे। बहरहाल 4 महीननि खां वठी पथर लाथा विया आहिनि ऐं पथर लाहिण खां बाद में अलाए केतिरा एक्सीडेंट थी विया आहिनि। हिन में 2-3 माण्हू बि मरी चुका आहिनि ऐं असांजी सिंध हुकूमत खां अपील आहे त या त हिन जो नोटिस वरितो वञे या त कागज़ी कार्रवाई ॼाणाए करे मथे क्लियर करार ॾिनो वियो आहे त साईं रोड तयारु थी वियो आहे। बहरहाल हिते ताईं का बि सहूलियत कान्हे का। वॾो हिते आज़ाब में आहियूं, अचण वञण में वॾी तकलीफ़ थिए थी ऐं उन खां बाद में शादी ब्याह जी तकलीफ़ वग़ैरह थिए थी, उन में वॾो तकलीफ़ बि अची वियूं। असां सिंध हुकूमत खां अपील आहे त वधि में वधि असांखे जल्दी जल्द रोड तैयार करे ॾिनो वञे। यहाँ पे हमारे दोस्त हैं, भाई है, उनके पास हम आते रहते हैं। हमने ये पत्थर जैसे पड़ा हुआ है, ये 2 माह से ऐसे ही पड़ा हुआ है। ये हमें नहीं पता कि ये ठेकेदार कौन है, कहाँ पे है, ये कब तक काम मुकम्मल होगा। ठीक है, लेकिन हम ऐसे ही देखते रहे। अच्छा, हुकूमत से आप क्या अपील करते हैं? हुकूमत से यही अपील है, जहाँ कहीं भी काम बाकी है उनको मुकम्मल होना चाहिए। ठीक है। ठेकेदार अलाए काॾे हलियो वियो आहे। हिते रहंदो पथर लाइ असांजे लाइ वहल करे छॾियो अथऊं। 2 लख रुपया टायर आहिनि, उहे फाटी था पवनि। असां ग़रीबनि सां वहल आहे। हे असां बराए महिरबानी हुकूमत खे अपील था कयूं त असांजे लाइ रोड ठहिरायो या पंहिंजा पथर खणी वञो। बोज़ाराना रोड तमामु ख़राबु आहे। इन जे करे ठेकेदार पथर लाइ आहिनि का हिन महिल ताईं ज़ाहिर न थिया आहिनि। हुकूमत खे कहिड़ी अपील था कयो? कहिड़ी सिध हुकूमत खे अपील आहे त हिननि खे हिदायत करे या हिननि खे ॿधी लाकअप करे रोड ठहिराए। नाज़रीन, तव्हां ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि जा ऐं हितां जे रवासियुनि जा अहवाल ॿुधा त उन्हनि जो चवणु आहे त हीअ रोड ते जेको 4 महीननि खां ठेकेदार तरफ़ां जेको हीअ पथर लाथो वियो आहे उहो बि 2 नंबर आहे ऐं हीअ ठेकेदार 4 महीननि खां ख़बर आहे त काॾे ग़ाइबु थी वियो आहे। हिते जेके रोज़ जा एक्सीडेंट जेके आहिनि उहे मामूल बणिजी विया आहिनि। इन हवाले सां हिननि सिंध हुकूमत खां अपील कई आहे त हिन रोड जो जल्द खां जल्द कमु तामीर करायो वञे ऐं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन वकील अमन सां गॾु एम सफदर पयार, सिंध टीवी न्यूज़, टालपुर वॾा।